नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे दादू में ख़बर ॾींदा हलूं त राजूणी लाइ दॿा विधो पियो वञे। आख़िरी दम ताईं विड़ी कातलनि खे सज़ा ॾियारींदुसि। उमे अरबाब चांडियो फरियादी धुर खे इदारनि जी हिमायत हासिल लाइ कॾहिं बि न झुकंदुसि। काफ़ी मुदाख़लत काफ़ी कई पई वञे पाकिस्तान पीपल्स पार्टी की क़यादत की तरफ सां, पर असां इहो क्लियर मैसेज ॾींदासीं चाहे केर बि मुदाख़लत करे, कहिड़ी बि गवर्नमेंट हुजे, चाहे सॼी तव्हां गवर्नमेंट करती बीहे, असां पोइते हटण वारा न आहियूं। अदालतूं जेके आहिनि इंडिपेंडेंट आहिनि, अदालतुनि ते केर बि प्रेशर नथो करे सघे, चाहे उहा सिंध गवर्नमेंट हुजे या कंहिंजी बि गवर्नमेंट हुजे। त इहो असांजो अज़म आहे। इंशाअल्लाह कातिलनि सां असां कॾहिं बि ठा न कंदासीं। असां कातिलनि खे सज़ा ॾियारींदासीं। असां आख़िरी दम ताईं विढ़ंदासीं। पोइ कोर्ट जो फ़ैसिलो आहे, कोर्ट अगरि हिननि खे छॾे त भले आज़ादु। बिल्कुलु सुलियल आहे। हिननि काफ़ी चकर असांखे चयो, काफ़ी ऑफर्स आया, पर ज़ाहिर आहे पंहिंजे वॾनि जे खून जो असां ईअं कोन कंदासीं जो असां पैसा वठी करे या राजूनी करे वेही रहूं। असां जेके असांजो इहो अज़म आहे, जंहिं क़तल कयो आहे हुनखे सज़ा लॻी। उमेद वोटुनि ते बिल्कुलु आहे, पर जेके इदारा हिननि खे इस्तेमालु था कनि, सियासी पंहिंजे उन्हनि खे साम्हूं रखे, उन्हनि जी इंटरफेरेंस वरी था आहिनि। हाणे साम्हूं 4 मोबाइलूं, रेंजर्स जी गाॾियूं। तव्हां अॼु कंहिंजे ख़िलाफ़ु कुझु लिखो हिननि जे या का फेसबुक ते कमेंट ॾियो, तव्हांखे जो कंहिं इदारे जी ऑफिस में घुराए फ़ैसिलो कयो। इन खां तव्हांखे सभु ज़ाहिर आहे ट्रायल कोर्ट जेका आहे सो इहा चौथी जज पहिरियों नौशरो फ़िरोज़ जे उहो जज वक़्तु असांखे बेल ॾे त उहो उन्हनि खे क़बूल न आहे। जेको जज केस हेॾे मोटाए सिर्फ़ु पंहिंजे ATC खां त उहो क़बूल न आहे। वरी जंहिंखे वञूं हुन ते हाई कोर्ट में त उते बि साॻियो इहो किसो आहे कि हिननि खे उहा शयूं पसंदि न ईंदियूं। ऐं जेको जज हुननि खे पसंदि आहे असां त बीठा आहियूं। माना सम्झो था तव्हां मुदाख़लत आहे? मुदाख़लत इदारनि जी आहे, बिल्कुलु आहे। उन जे लाइ कंहिंखे दायो आहे तव्हां? दाइण जी ज़रूरत ई कोन्हे। मुड़ुसु माण्हू मोह ॾिबो आहे, भले केर बि हुजे। मोह ॾिनो अथऊं ॾींदासीं। कॾहिं बि कंहिं जे साम्हूं झुकंदासीं कोन, भली केर बि हुजे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।